नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि सिलसिलो जारी है। न वक्तां के सिंधड़ी मां ख़बर ॾींदड़ सिंधड़ी तालुके जे मिसाली उस्ताद पंहिंजी ज़िंदगी जा 42 साल तालीम खे अपड़ींदड़ दिलावर पौड़ पंहिंजी मुलाज़िमत जो मुद्दो पूरो करे रिटायर्ड थी वियो। संदसि तालीमी ख़िदमतुनि जी मनता तौर गवर्नमेंट प्राइमरी स्कूल सामारो मोरी जे उस्तादनि पारां गवर्नमेंट प्राइमरी स्कूल सामारो मोरी में इल्विदाई तकरीब जो एहतमाम कयो वियो, जिते स्कूल जे शागिर्दनि पारां स्कूल में दाख़िल थियण वक़्तु उस्ताद मथां गुलनि जी वर्का करे आजियां कई वई। तकरीब में शरीक गवर्नमेंट हाई स्कूल इंगोरनो जे हेड मास्टर अरबाब अली समेजो, सीनियर उस्ताद गुलाम फारूक बिरोई, गवर्नमेंट प्राइमरी स्कूल सामारो मोरी जे अॻूणे हेड मास्टर बरकत शर्म, मौजूदा हेड मास्टर जावेद अली पंवर, निसार अहमद आली पोटो ऐं ॿियनि उस्ताद दिलावर पौड़ जे उस्ताद जी हैसियत वारे 42 सालनि वारे अरसे ते रोशनी विधी। मुक़र्रिरीन चयो त उस्ताद दिलावर पौड़ पंहिंजी ज़िंदगी जा 42 साल मुख़्तलिफ़ स्कूलनि में इंतहाई तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾींदे बि मुस्तक़बिल जे मेमारनि खे तालीम जहिड़े ज़ेवर सां नवाज़ियो ऐं पाण कॾहिं बि न केॿायो। दिलावर पौड़ जहिड़ा उस्ताद तमाम घटि आहिनि जिन स्कूलनि में तालीम जूं के बि सहूलियतूं न हूंदे बि पंहिंजे शागिर्दनि खे महिनत ऐं चाह सां पढ़ायो। तकरीब जे आख़िर में शरीक मुख़्तलिफ़ उस्तादनि पारां रिटायर्ड थींदड़ उस्ताद दिलावर पौड़ खे सिंध जी सकावत मूजिब अजरकुन जा तोहफ़ा पिण पेश कया विया। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।